उत्तर बलूचिस्तान में सिक्योरिटी फोर्सेस की कार्रवाई में माजी बैल वधीक हिक खारिजी जे अफगान दहशतगर्द तौर सुञाणप माजी बैल दहशतगर्द जलाची सुञाणप कार्ड में अफगान शहरी निकतो सिक्योरिटी फोर्सेस तथा माजी बैल बो खारिजी सैफुल्ला जो तालो खारिजी गुल बहादुर ग्रुप सां हो वटाइस अफगान बुरी हुकूमत जो जारी कियल हथियार रखण जो इजाज़तनामो मिलियो। पाकिस्तान 77 वरीह का एक्सपोर्ट से बदल मौशी पॉलिसी इख्तियार नाहे करे सघियो। वफ़ाक़ी वज़ीर ऐसन इक़बाल जो एतराफ़ चवे थो सिंधन 2010-2025 विसन सियासी हासिल जो निशानो बणियो हाणे एक्सपोर्ट से बदल मईशत सफ़र शुरू करे चुका आहिनि। IMF प्रोग्राम सां पाकिस्तान के 3 सालनि लाइ इंश्योरेंस पॉलिसी मिली पई आहे। मौशी मर्कज़ रुगो एक्सपोर्ट हुजण घुरिजे। लाहौर हाई कोर्ट में मखसूस सीटन बाबत अदालती फैसले ते अमल लाइ दाख़िल करायल दरख़्वास्त ॿुधणी। अदालत इलेक्शन कमीशन ऐं लाॻापियल इदारनि खे जवाब जमा कराइण लाइ आख़िरी मौक़ो ॾेई छॾियो। ॿुधणी 4 अक्टूबर ताईं मुलतवी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी इराक़ी हमनसब सां मुलाक़ात गॾियल दिलचस्पी जे इलाक़ाई ऐं आलमी मामलनि ते ख़्यालनि जी ॾेवट ॿिन्ही अख़बारनि जो पाकिस्तान इराक़ में ॿिनि तरफ़नि लाॻापनि जो दायरो वधाइण ते इतफ़ाक़ गॾियल तौर सरकार खे हथी ॾियण लाइ ॿिन्ही मुल्कनि में मौजूदा सलाहियतनि खां फ़ाइदो हासिल करण जो बि फ़ैसिलो। वज़ीर आज़म सां ईरानी सदर मसूद पेज़ेशकियान बि मुलाक़ात कई। ॿिन्ही अख़बारनि ॿिनि तरफ़नि लाॻापनि जे रुखनि जो जाइज़ो वरितो। ॿिनि तरफ़नि लाॻापनि खे हथी वठण जे अज़्म जो वर्जाओ। नैब तरमीमन बाबत सदारती ऑर्डीनेंस खिलाफ दरख्वास्त ते वफ़ाक़ी हुकूमत समेत लाॻापियल धुरियुनि खे नोटिस जारी। जवाब तलब लाहौर हाई कोर्ट अटॉर्नी जनरल खे ईंदड़ ॿुधणी ते अदालती सरकार लाइ सदाई वरितो। सदारती ऑर्डीनेंस रुगो एमरजेंसी में जारी थी सघे थो पर सियासी मक़सदनि लाइ सदारती ऑर्डीनेंस जारी कयो वियो आहे। नैब तरमीमन सां वॾा रेफरेंस मुतासिर थींदा। सदारती ऑर्डीनेंस खे कलदम करार ॾिनो वञे। दरख्वास्त में इस्तदा वॾे वज़ीर जी मलीर एक्सप्रेस वे मनसूबे ते कम तेज़ करण जी हिदायत। वॾे वज़ीर मादली शाह जी सदारत हेठि मलीर एक्सप्रेस वे जे कम में अॻिभराई जो जाइज़ो वठण लाइ इजलास। मलीर एक्सप्रेस वे जे पहिरीं मरहले जो कम 84% ऐं ॿिए मरहले में लॻभॻि 35% कम मुकमल कयो वियो आहे। इजलास में ब्रीफिंग वॾे वज़ीर जो चवणु आहे त हू ईंदड़ महीने मलीर एक्सप्रेस वे कोरंगी काज़वे खां क़ाइदाबाद जो इफ़्तिताह कंदो। खैबर पख्तूनख्वा जी अमन जी सूरत हाल ख़राब आहे। दहशतगर्दी जे वाक़िअनि में इज़ाफ़ो थियो। सूबाई हुकूमत वटि शहरनि जे तहफ़्फ़ुज़ लाइ का बि एजेंडा नाहे। केपी हुकूमत तालीम जो बि बेड़ो ॿोड़े छॾियो आहे। गवर्नर फैसल करीम कुंडी जूं मीडिया सां ॻाल्हियूं। इंसानी स्मगलिंग के इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार समाजी अखबार सारी बर्नी जे केस में अॻिभराई न थियण ख़िलाफ़ दरख्वास्त ते FIA जी जांच ऑफिसर ऐं प्रोसिक्यूशन के नोटिस जारी। सिंध हाई कोर्ट 2 हफ़्तनि में जवाब तलब करे वरितो। सारी बर्नी 5 जून खां जेल में क़ैद आहे। न ताईं ट्रायल शुरू न थियो आहे। केस जी फौरी ट्रायल जो हुकुम ॾिनो वञे। सारी बर्नी जो वकील पाकिस्तान में सियाहत जा अनेक मौक़ा मौजूद आहिनि। पाकिस्तान जी हक़ीक़ी सियाहती सघ खे उजागर करण जी ज़रूरत आहे। हीउ ख़ितो भरपूर तारीख़ी विरसो रखे थो। सियाहनि लाइ ज़रूरी सहूलियतुनि में इज़ाफ़ो उन जी हौसला अफ़ज़ाई कंदो। सियाहत क़ौमुनि खे ॻंढण जो हिकु असराइतो ज़रियो आहे। सदर आसिफ अली ज़रदारी जो सियाहत जे आलमी ॾिहाड़े ते पैगाम। कराची नेशनल इंस्टीट्यूट फॉर पीडियाट्रिक्स जे डॉक्टर्स ते तशद्दुद जे वाक़िअनि ख़िलाफ़ OPD जो बाइकॉट। एहतजाजी मुज़ाहिरो डॉक्टरनि ऐं डॉक्टराणियुनि ॿिए ॾींहुं बि OPD बंदि रखी एहतजाजी मुज़ाहिरो कयो। अख़बारनि जो चवणो हो त 23 सेप्टेम्बर ते डॉक्टरनि ते तशद्दुद जा 3 वाक़िआ थिया। डॉक्टरनि खे अस्पताल में फुल प्रूफ सिक्योरिटी फराहम जवाबदारनि ख़िलाफ़ FIR दाख़िल कई वञे। OPD जे बाइकॉट सबबि मरीज़ सख़्त परेशान।
कराची के मेयर मुर्तजा भाप जो सलाहियत कराची में पानी निकाल पारे इंफ्रास्ट्रक्चर की बेहतरी लाइ कम करे रहा हूँ। अब डैम मानवा के नाल कढिया पिया वञनि जंहिं जो कम शुरू थी वियो आहे। हिन वक़्तु 3.5 करोड़ गैलन पानी ट्रीट करे रहा हूँ। वो पानी सनती इस्तेमाल में आणण लाइ कदम खया पिया वञनि। मेयर कराची वाटर कॉर्पोरेशन के ऑफिस में रिसर्च सेंटर जो इफ्तिताह करे छॾियो। होसपुर भरिसां बदियण मदेशी वेझो हिकु ॼणो अखबार जमात थाणे शहद तंगपाड़ी लेक रोड ते हथियारबंदनि फायरिंग करे कार खे रोके वरितो ॾोहारे। ॿियनि ॼणनि असदुल्ला ऐं मंज़ूर बुक्टी खे अगवा करे विया। पुलिस वाक़ई वारे हंधि पहुची जांच शुरू करे ॾिनी। मदेशी थाणे शहद मां सरी ज़मीन तां नौजवान अगवा ॻोठ बख़्शू ॾियण भरिसां हथियारबंद अनवर खे अगवा करे पिया। इतला मिलते पुलिस ऐं ॻोठाणा धाड़ेलनि पुठियां रवाना थी विया। मुखबी जे वालिद जो चवणु आहे त ॾोहारियल पुट जे मोबाइल नंबर तां फ़ोन करे भंग घुरियो आहे। सुल्तानकोट वेझो रोड हादसे में 2 औरतूं फौत, 3 ॼणा ज़ख़्मी। हुमायूं शरीफ में क़ौमी शहर ते तेज़ रफ़्तार कार जो मोटरसाइकिल सां टक्कर थी पियो। हादसे में ॻोठ बुढल ईसाणी पासण लालज़ादी ऐं साहिबा ईसाणी हयातियूं विञाए वेठा। ज़ख़्मियुनि में अली मर्दान ईसाणी, बारड़ा, आबिदा ऐं जानी शामिल। बुलड़ी शाकरी भरिसां नौजवान जो वड़ में टंगियल लाश त ॻोठ आली झिरक वासी माशूक अली झिरक जो बनीअ मां वड़ में टंगियल लाश मिलियो। वारसनि जो चवणु आहे त सिंधनि हिकु दौर सां तकरार हलंदड़ आहे पर बिना जांच कंहिं ते इल्ज़ाम नथो लॻाए सघनि। पुलिस वाक़े जी जांच करे हैदराबाद जे बंगाली कॉलोनी मां बि अणॼातल शख़्स जो लाश हथायो। रखण भरिसां ट्रक ड्राइवरनि खां फुर लुट वारे वाक़े ख़िलाफ़ इंडस हाईवे ते एहतजाज, रोड ब्लॉक, ट्रैफिक मुअतल। ट्रक ड्राइवरनि इंडस हाईवे ते रंडूकू रखी एहतजाजी मुज़ाहिरो कयो। संदन चवणु आहे त सालार शाखपट फौरन गाॾियुनि खे रोके ड्राइवरनि खां फुर लुट कई। गुलाम शाह ऐं मोहम्मदपुर पुलिस हदबंदी जो तकरार ॼाणाए छॾियो आहे।